वो गठड़ी खा लिया। यार रड़ियो बियो करे गठड़ी खा लिया खोले ॾिसां आखिर। अड़ी हाँ बे यार वाकई खा लिया बे गठड़ी। हेड़ा हेड़ा मोटीज वापस। चोर साहब मुखे खबर है तू मजबूरी में भी चोरी करी। इन गठड़ी में कुछ कोने, ये गठड़ी खाली आ। अचे तू ही मोबाइल वठ। वडी मेहरबानी साईं, वडी मेहरबानी। चे ही मोबाइल जो कवर तो वठ, कवर तुझे मोबाइल जो रही जियो। वडी मेहरबानी साईं, वडी मेहरबानी। ठीक है। ओ साईं हेड़ा छाजो? यार इन मोबाइल जो वो डब्बो ऐं चार्जर तो मुखे ॾेई वञे। अरे यार डब्बो है चार्जर तो गोठ पेलन। हटू ये कर, ए पैसा वठ, चार्जर वजी नओ वठ नयो। मेहरबानी, वडी मेहरबानी साईं। अरे हिनखे वरी छा थियो हाणे यार? ओ साईं, ओए हाँ वरी छा थियो ने? साईं ये यार गाड़ी कौन थी चालू थी या तो मुखे ॾिसी ॾियो मेहरबानी करे यार। गाड़ी चालू नथी दे। ॾिसूंस था। लो। हाँ यार मोर हिकिड़े मिस्त्री जो नंबर है, ये फोन दे थोड़ी मुखे, इनमें मोबाइल में सेव आ। अच्छा। हेलो, हाँ साईं रफीक जानी। हाँ यार ये गाड़ी चालू कोन पे दे, मोटरसाइकिल पलक जो वायर। हाँ पलक जो वायर तो सही लॻो पिया, जेके बैटरी हेॾां वेंदा आहिनि। हाँ जेब सही आहिनि। हाँ ठीकु आहे ॾिसांसि थो। धुको ॾियणो पवंदो, धुको। No.